नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लन यनालल्लाह लुहूमुहा वला दिमाउहा वलाकिन यनालुहुत तक़वा मिनकुम। क़ाबिल एहतराम मुंहिंजा इस्लामी भाइरो ऐं इस्लामी भेनरूं, कल गुज़िश्ता क़ुर्बानी जे फ़ज़ीलत जे मुतालिक़ हिकु हदीस जो ज़िक्र थियो। इन ई सिलसिले में हिकु ॿ हदीस ॿी अर्ज़ कजे थी। हज़रत आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा फ़रमाए थी त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फ़रमायो त क़ुर्बानीअ जे ॾींहं में अल्लाह ताला खे क़ुर्बानीअ जो रतु वाहिणु सभ खां वधीक महबूब आहे। ऐं पाण फ़रमायूं त क़यामत जे ॾींहुं उन क़ुर्बानीअ जो जा खुर गोश्त वग़ैरह उन्हनि सभिनी खे आंदो वेंदो। इन करे पाण फ़रमायूं त क़ुर्बानीअ जो रतु अञा ज़मीन ते पोइ किरे थो, अल्लाह ताला अर्श ते उनखे पहिरीं क़बूल फ़रमाए थो। इन करे औलाद आदम खे घुरिजे त क़ुर्बानी ख़ुशीअ सां अदा कनि। ख़ुशीअ सां अदा करण जो हिकिड़ो मतिलबु इहो बि आहे त पाण क़ुर्बानी बनफ़्से नफ़ीस पंहिंजे हथ सां छुरी वाहीनि या कम से कम उते बीहनि, को ॿियो छुरी वाहे, हिकिड़े ख़ासि जज़्बे ऐं वलवले सां क़ुर्बानीअ जे वलवले सां इन ई अमल खे अदा कयो वञे। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु फ़रमायो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हज़रत फ़ातिमा जे क़ुर्बानीअ जो जॾहिं जी वारी आई त पाण हज़रत फ़ातिमा खे चयूं त तव्हां पाण अचो, पंहिंजी क़ुर्बानी जो मंज़र तव्हां पाण पंहिंजे अखियुनि सां ॾिसो। ऐं उन में फ़रमायूं त अञा क़ुर्बानीअ जे जानवर जे रत जो हिकिड़ो फुड़ो ज़मीन ते किरे थो त उन ई सां सभु गुनाह माफ़ थियो था वञनि। ॿियूं केतिरियूं सारियूं फ़ज़ीलतूं आहिनि, उन्हनि फ़ज़ीलतुनि खे जज़्बे ऐं ज़ौक़ सां हासिलु करण जी कोशिशि करणु घुरिजे। इन्हनि फ़ज़ीलतुनि जी त तक़ाज़ा इहा आहे त हर मुस्लमान ख़ा अमीर हुजे ख़ा ग़रीब तर हुजे, उनखे क़ुर्बानी करणु घुरिजे, छाकाणि जो साल में हिकु दफ़ो आहे। लेकिन शरीयत मुतहरा मुतदिल शरीयत आहे। अल्लाह रब्बुल आलमीन करीम आहे, उहो इंसाननि ते उन्हनि जे ताक़त खां वधीक कंहिं शइ जो मुकल्लफ़ नथो बनाए। इन करे शरीयत मुतहरा इन जे लाइ निसाब मुक़ररु कयो आहे। जंहिं शख़्स वटि उन ई निसाब खां कमतर माल आहे त उन ते क़ुर्बानी वाजिबु कान्हे। निसाब में थोरी तफ़सील आहे। आम तरह सां माण्हू सम्झंदा आहिनि त क़ुर्बानी उन ते वाजिबु आहे जंहिं ते ज़कात फ़र्ज़ु आहे, ऐं जंहिं ते ज़कात फ़र्ज़ु न आहे उन ते क़ुर्बानी बि वाजिबु न आहे। इहो मुग़ालतो आहे। बल्कि हक़ीक़त इहा आहे त जंहिं ते ज़कात फ़र्ज़ु आहे उन ते क़ुर्बानी वाजिबु आहे।
ऐं ईअं थी सघे थो त जंहिं ते ज़कात फ़र्ज़ु न हुजे ऐं पोइ बि उन ते क़ुर्बानी वाजिबु हुजे, छाकाणि जो ज़कात में चइनि शयुनि खे ॾिसबो आहे: सोन, चांदी, वापार जो सामान ऐं कैश। इहे इन्हनि जो मजमूओ निसाब खे पहुचियो थो वञे, ज़कात फ़र्ज़ु आहे। लेकिन क़ुर्बानीअ में इन सां हिकिड़ी पंजी शइ बि मिलाई थी वञे, उहा आहे ज़रूरत खां ज़ाइद सामान। त कंहिं वटि इन्हनि चइनि शयुनि मां कुझु बि कोन्हे या कुझु आहे लेकिन हर हिकु निसाब खे नथो पहुचे, 52 तोला चांदीअ जी क़ीमत खे नथो पहुचे, पर ज़रूरत खां ज़ाइद बि हिन वटि सामान आहे, उन खे मिलायूं था त पोइ 52 तोला चांदीअ जी क़ीमत खे पहुची थो वञे। या हुन वटि ॿियो कुझु बि कोन्हे, न सोन, न चांदी, न कैश, न वापार जो सामान, अलबत्ता ज़रूरत खां ज़ाइद सामान हुन वटि आहे जेको 52 तोला चांदीअ जी क़ीमत जे बराबरि या उन खां वधियो थो वञे, त उन ते क़ुर्बानी वाजिबु आहे। हाणे ज़रूरत खां ज़ाइद सामान छा आहे? कचो कपिड़ो आहे, घर में ट्रेंगुनि में पियल आहे, इहो ज़रूरत खां ज़ाइद आहे। फर्नीचर आहे, शोकेस में सेट रखियल आहिनि, टी सेट वग़ैरह, पर पूरो साल गुज़रियो वञे, उनजी ज़रूरत, उनजो इस्तेमालु नथो थिए। ज़रूरत खां ज़ाइद शयूं आहिनि, बिस्तरा आहिनि बाज़े, पूरे साल में हिकु दफ़ो बि इस्तेमालु नथा थियनि, बि ज़रूरत खां ज़ाइद आहिनि। अहिड़े तरीक़े सां घर में नओं फर्नीचर वठी आयो ऐं पुराणो फर्नीचर रखियो आहे त इहो बि ज़रूरत खां ज़ाइद आहे। TV आहे, VCR आहे, उन्हनि जो गुनाह अलॻि सां रखण जो त आहे, पर बि ज़रूरत खां ज़ाइद। इन्हनि सभिनी जो मजमूओ अगरि 52 तोला चांदीअ जी क़ीमत जे बराबरि थियो थो वञे त इन ते क़ुर्बानी वाजिबु थियो थी वञे। बाक़ी तोले चांदीअ जी क़ीमत छा आहे, उहो सोनारनि खां पुछिजे। रेट घटि वधि थींदो रहे थो त उन्हनि खां मालूम करे पोइ हिसाबु लॻाइजे। करीब में कंहिं ॿुधायो त चांदी 1400 रुपया तोलो आहे, लेकिन रेट रोज़ाना नवां थियनि था। इन करे तहक़ीक़ करे पोइ हिसाबु लॻायो वञे। ॿियो फ़र्क़ु इहो आहे त ज़कात में साल गुज़रणु शर्त आहे, क़ुर्बानी जे निसाब में साल गुज़रणु शर्त कोन्हे, बल्कि अगरि कंहिं वटि 10 तारीख़ ते एतिरो माल अची वियो, या 11 ज़िलहिजा ते अची वियो, या 12 ज़िलहिजा ते सिज लहण खां अॻु अची वियो, त उन ते क़ुर्बानी वाजिबु आहे। अगरि हिन 10 तारीख़ खां अॻु खाई पी ख़तमु करे छॾियो त पोइ हुन ते क़ुर्बानी वाजिबु कान्हे। ही 12 तारीख़ ते सिज लहण खां थोरी देरि अॻु बि साहिबे निसाब थियो थो वञे त हिन ते क़ुर्बानी आहे। अहिड़े तरीक़े सां सिज लहण खां मिंट 2 मिंट अॻु मुस्लमान थिए थो, पहिरीं नो मुस्लिम हो ऐं साहिब निसाब बि आहे त हिन ते क़ुर्बानी वाजिबु आहे। फ़र्क़ु आहिनि, इन्हनि फ़र्क़नि खे मलहूज़ बि रखिजे ऐं इन मां अंदाज़ो लॻाइजे त शरीयत मुतहरा को बि हुकुम इंसान खे उनजे सघ ऐं ताक़त खां वधीक नाहे ॾिनो। इहो त तफ़सील थियो ज़कात जे त ही क़ुर्बानी कंहिं ते वाजिबु आहे, कंहिं ते वाजिबु कान्हे। नाबालिग़ ॿारु आहे, चाहे उनजी मिल्कियत में केतिरो बि सरमायो हुजे, उन ते क़ुर्बानी वाजिबु कान्हे।
उन जे माल मां क़ुर्बानी कई वञे उन ते क़ुर्बानी वाजिबु कान्हे। अहिड़े तरीक़े सां माल खे ॾिसबो, हर कंहिंजो माल अलॻि, ज़ाल जो माल अलॻि, मुड़ुस जो माल अलॻि। ज़ाल वटि अगरि बक़दरे निसाब आहे त उन ते क़ुर्बानी वाजिबु आहे, मुड़ुस वटि बक़दरे निसाब नाहे त मुड़ुस ते क़ुर्बानी वाजिबु कान्हे। पर अगरि ॿिन्ही वटि अलॻि अलॻि सां बक़दरे निसाब आहे त ॿिन्ही ते क़ुर्बानी वाजिबु आहे। हिकिड़ो घरु आहे, उन में पीउ आहे, उनजो औलाद आहे। अगरि औलाद अगरचे बालिग़ आहे पर सभु कमाए पंहिंजे पीउ खे ॾिए थो ऐं इहो सम्झे थो त आउं हुननि जो मालिक कोन आहियां, आउं पीउ जो सिर्फ़ु मुआविन आहियां, त पोइ अहिड़ी सूरत में सिर्फ़ु पीउ ते क़ुर्बानी ईंदी, पुटनि ते कान ईंदी। पर जे पुट अलॻि अलॻि कमाइनि था या अलॻि पैसा गॾु कनि था, जमा कनि था ऐं पीउ वटि बि बक़दरे निसाब आहे, हर हिकु पुट वटि बि बक़दरे निसाब आहे ऐं बालिग़ बि आहिनि, त पोइ अहिड़ी सूरत में अकेलो पीउ जे तरफ़ां क़ुर्बानीअ सां पुटनि तां क़ुर्बानी साक़ित कान थींदी, बल्कि पीउ ते बि क़ुर्बानी वाजिबु आहे, उन्हनि पुटनि ते बि क़ुर्बानी वाजिबु आहे। आम तरह सां इन में घणो मुग़ालतो थींदो आहे। माण्हू सम्झंदा आहिनि त घर जो सरबराह अगरि क़ुर्बानी करे थो त पोइ ॿियनि ते का बि क़ुर्बानी वाजिबु कोन्हे। हक़ीक़त ईअं कान्हे, बल्कि उन सूरत में पुटनि ते कान्हे जॾहिं पुटनि वटि कुझु बि न हुजे। जेको उन्हनि कमायो सो पंहिंजे पीउ खे मालिक बनाए ॾेई छॾियो, हाणे ख़ाली हथनि त ज़ाहिर आहे उन्हनि ते क़ुर्बानी कान्हे। पर अगरि पुटनि जी पंहिंजी मिल्कियत आहे या उन्हनि ख़र्ची खे जमा कयो आहे, गॾु कंदा रहिया आहिनि, गॾु करे मालिक आहिनि, बक़दरे निसाब आहे, पुट आहिनि, धीअरूं आहिनि, उन्हनि सभिनी ते क़ुर्बानी वाजिबु थींदी। पीउ साहिब निसाब आहे त उन ते बि क़ुर्बानी वाजिबु थींदी। इन मसइले में आम तरह सां घणो मुग़ालतो थिए थो, इन करे इन खे सम्झणु घुरिजे। अगरि पूरी तरह सम्झ में नथो अचे त वरी बार बार सम्झणु घुरिजे, छाकाणि जो क़ुर्बानी वाजिबु आहे। इन सां ई मसइलो इहो बि आहे त कंहिं सबब जे करे क़ुर्बानी करे कोन सघियो, उज़ुर पेश अची वियो या सुस्ती कई, काहिली कई, कोताही कई, जंहिंजे करे क़ुर्बानी जी मौसम ख़तमु थी वई, यानी 12 तारीख़ जेको टाइम हो सिज लहण खां ताईं जो ख़तमु थी वियो, त हाणे हिन ते क़ुर्बानी वाजिबु कान्हे, बल्कि क़ुर्बानी जी रक़म सदको करणु वाजिबु आहे। त उहा क़ुर्बानीअ जी रक़म सदको करे, हाणे जानवर वठी क़ुर्बान नथो करे सघे। अहिड़े तरीक़े सां कंहिं जानवर त वठी छॾियो हो पर क़ुर्बानी न करे सघियो, त इन जे लाइ हुकुम आहे त हाणे वक़्तु गुज़रण खां पोइ इहो जानवर सदको करे छॾे, कंहिं ग़रीब खे ॾेई छॾे, त इन सां बि क़ुर्बानी अदा थी वेंदी। अहिड़े तरीक़े सां हिकिड़ो मुसाफ़िर आहे त मुसाफ़िर ते क़ुर्बानी वाजिबु कान्हे, करे त हुनखे अजरो सवाबु मिलंदो, न करे त को गुनाह कोन्हे। हिकिड़ो सफ़र ते हो पर ठीकु 12 तारीख़ जो सिज लहण खां अॻु घर में पहुची वियो, मुक़ीम थी वियो, अगरि जानवर वठी क़ुर्बानी करण जेतिरो वक़्तु कोन बचियो, त पोइ बि हिन ते क़ुर्बानी वाजिबु आहे। अल्लाह ताला क़ुर्बानी जे हिन अमल खे ख़ुशि उसलूबीअ सां अदा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।